नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त जीअं त वज़ीर आला सिंध इजलास में चयो हो त जल्द अज़ जल्द पुलिस डिपार्टमेंट मां उहे कारियूं रिढियूं कढियूं वेंदियूं जेके मंशाद हलाइण में मुलविस आहिनि। रिपोर्ट अली असद भुरगड़ी मुताबिक़ त अवाम जो चवणु आहे त पोइ उमरकोट में मंशाद हलाईंदड़नि जी सरपरस्ती कंदड़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे पुलिस मां अहिड़ियूं कारियूं रिढियूं जेके मंशाद हलाइनि थियूं छो नथियूं कढियूं वञनि। ज़िले उमरकोट में मंशाद हलाईंदड़नि पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ क़दम छो नथो खयो वञे। जीअं त उमरकोट में बस अॾे ते शेरो मरी सरेआम चर्स ऐं अफ़ीम हलाए थो, उन ते को एक्शन न पियो खयो वञे। पुलिस खुले तरह मंशाद फरोशनि ख़ासि तौर ते चर्स गुटकनि ऐं सफ़ीना वारनि खां पुलिस जे नाले ते मंथलियूं वठी रहिया आहिनि। इन्हनि ख़िलाफ़ एक्शन छो नथो वरितो वञे। ज़िले उमरकोट जी अवाम जो मुतालबो आहे एसएसपी उमरकोट खां त महिरबानी करे फुल फॉर एक्शन वरितो वञे।